खैरपुर लतीफ़ थाणे जी हद बचल धारेजो में ज़मीनी तकरार तां धारे जा बिरादरी जी बिंदरनि में झेड़ो थी पियो, जंहिं जे नतीजे में हिक धुर जा 4 नौजवान ज़ख़्मी में रिटायर्ड फ़ौजी गुलाब धारेजो, शहज़ादो धारेजो, नूर हसन धारेजो ऐं अब्दुल सलाम धारेजो शदीद ज़ख़्मी थी पिया। इत्तला ते हद जी पुलिस सब इंस्पेक्टर किफ़ायतुल्लाह धारेजो पुलिस जी वॾी नफ़री साण करे वाक़े वारे हंधि पहुची चइनी ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल खैरपुर जे एमरजेंसी वार्ड में पहुचायो, जिते संदनि इलाज जारी आहे। इन सिलसिले में ज़ख़्मी रिटायर्ड फ़ौजी गुलाब धारेजो, अब्दुल ख़ालिक धारेजो, शबीर अहमद, मुमताज़ अहमद ऐं ॿियनि सिविल अस्पताल जे मेन गेट वटि एहतजाज कंदे सहाफ़ियुनि खे ॿुधायो त पीपल्स पार्टी यूनियन काउंसिल शादी शहीद जो जनरल सेक्रेटरी बख़्तुल्ला उर्फ़ बगन धारेजो बच कराए जवाबदार अलादा धारेजो, हाशिम धारेजो, एहसान धारेजो, इसहाक धारेजो ऐं ॿियनि खे हथनि में हथियार ॾेई असांजे नौजवान मथां ओचितो हमिलो कराए रतोरत करायो। हुननि SSP खैरपुर खां इंसाफ़ जी घुर कई आहे। होॾे राब्ते करण ते शाह लतीफ़ पुलिस SHO ज़ुल्फ़कार कुरैशी ॿुधायो त ज़ख़्मियुनि खे मेडिकल लेटर ॾिना आहिनि त केस दाख़िल नाहे कयो वियो। जीअं ई फ़रियादी राब्ते में ईंदा त केस दाख़िल कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।